ब्रेकिंग न्यूज़ अवां हैदराबाद का शेयर कंदा आहियूं। हैदराबाद के ओल्ड वेदत कॉलोनी में डॉक्टर की मुबैना गफलत सबब नारी के फौत थियण वारो मामलो DHO हैदराबाद जांच कमेटी जोड़े छड़ी। शाहबीटाई अस्पताल जो MS सरबराह मुकर्रर कियो वियो आहे। कमेटी 3 ॾींहनि में रिपोर्ट ॾींदी। डॉक्टर नईम मेमण ऐं उज़मा कमेटी जा मेंबर मुकर्रर कया विया आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। गुज़िरियल ॾींहुं सूंह सोलंकी इलाज दौरान फौत थी वई हुई। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूद है। नथूराम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, कासमाबाद जी ओल्ड वेदत कॉलोनी में डॉक्टर की मुबैना गफलत सबब नारी फौत थियण वारे मामले में DHO हैदराबाद जांच कमेटी जोड़े छॾी आहे। लतीफ़ाबाद जी शाहबीटाई अस्पताल के MS कमेटी जो सरबराह ऐं गॾोगॾु कमेटी में डॉक्टर नईम मेमण ऐं डॉक्टर उज़मा के बतौर मेंबर मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर जी क्लिनिक के DHO पारां सील कयो वियो आहे। कमेटी 3 ॾींहनि में पंहिंजी रिपोर्ट जेको आहे उहो पेश कंदी। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं 17 सालनि जी सूंह सोलंकी इलाज दौरान फौत थी वई हुई। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूंह धीअ मंज़ूर सोलंकी खे बुखार थियो हो, जे सबब वारिस खेसि दवा लाइ खानगी अस्पताल जे डॉक्टर ॾांहुं खणाए विया हुआ, जिते इंजेक्शन लॻाइण बाद नारी घर पहुती त संदसि हालत ख़राब थी वई हुई। वारिसनि डॉक्टर ते ग़लति इलाज जो इल्ज़ाम हयो ऐं जनाज़े नमाज़ बाद वारिसनि पारां थाणे आॾो मर रस्ते ते रखी एहतिजाज करे डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। जी, वॾी महिरबानी नथूराम आगाह करण लाइ।